अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आऊं है सायरा सुमरो हिन बुलेटिन में मुसां गॾु साथ ॾींदी फराशाह सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान जे 79 आज़ादी ॾिहाड़े जे शहर शहर गिटी गिटी भरपूर जश्न। वतन जे बानी कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे ख़ुसूसी खराज तहसीन। गवर्नर सिंध नियाल हाशमी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी मज़ार कायद ते हाज़िरी। फातिह खानी टिनी हथियारबंद फौजन जे नुमाइंदनि गुल रखिया मज़ार कायद ते गार्ड्स जे तब्दीली वारी तकरीब। पाकिस्तान नेवल एकेडमी ऐं कैडेट्स एज़ाज़ी गार्ड्स जा फर्ज़ संभाले वरिता। सॼे मुल्क में जश्न आज़ादी जूं रंगारंग तकरीबूं, आतिशबाज़ी, मिली नगमनि जी बहार। इस्लामाबाद में यादगार फतह जी शानदार इफ्तिताही तकरीब। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनी शरीक झंडा फड़काया। तकरीब में सर्विसेज चीफ ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि समेत गैर मुल्की सिफ़ारतकारनि जी शिरकत। नंढनि वॾनि शहरनि में घरनि, गिटियुनि, पहाड़नि ऐं इमारतुनि खे सब्ज़ झंडनि ऐं रोशनियुनि सां सींगारियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारत हिकु तरफ़ो सिंतास मुआहिदो मुअतल कयो। भारत सिधी रस्ते ते न आयो त सिधी रीत जवाब ॾींदासीं। पाकिस्तान खिते में इस्तिकाम जी अलामत बणिजी चुको आहे। इस्लामाबाद में यादगार फतह जी इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त हक़ जे मार्के में दुश्मन खे इबरतनाक शिकस्त ॾिनी। फील्ड मार्शल ऐं हुन जी टीम खे यादगार फतह ते मुबारकबाद ॾियां थो। यादगार फतह पाकिस्तानी फ़ौज जी बरतरी जी अलामत आहे। फील्ड मार्शल, नेवल चीफ ऐं एयर चीफ पारां क़ौम खे आज़ादी ॾिहाड़े जी मुबारकबाद। वतन जी दिफ़ाई लाइ भरपूर अज़म जो इज़हार। ख़ुशहाली लाइ क़ौम सां गॾिजी अॻिते वधण जो बि अज़म। ग़ाज़ियुनि ऐं अॻवाननि फ़ौजनि जी ख़िदमतुनि ते भेटा। शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। ISPR चयो आहे त पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी लाइ कई सालमियत जे मुहाफ़िज़ जी हैसियत में हथियारबंद फ़ौज वतन जी दिफ़ा लाइ पुरअज़म आहे। हथियारबंद फ़ौज क़ौम सां गॾु मुतहद थी अमन इस्तिकाम जी तहफ़्फ़ुज़ लाइ साबित क़दम रहंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त नवनि सूबनि जो बहस पुराणो आहे। केतिरा ई माण्हू आया के त लंडन भॼी विया। सियासत में नाकाम न थिया आहियूं। जंहिंखे सिस्टम ॾिसणो आहे उहो थरपारकनि में ॾिसे। पाकिस्तान खे ठाहिण में सिंध जो पहिरियों सिफ़ जो किरदारु आहे ऐं हमेशह रहंदो। हीअ सिंध जी मिटी आहे। असीं सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं। कराची में मज़ार कायद ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कायद आज़म जे उसूलनि ते अमल पेरा ऐं मुतहद थियणो आहे। भारत असां ॾांहुं मेरी अख सां ॾिठो त क़ौम मुतहद हूंदी। नौजवान समेत समूरनि शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू मुतहद आहिनि। अमरीकी परॾेही वज़ीर पारां आज़ादी ॾिहाड़े ते पाकिस्तानी अवाम खे मुबारकबाद। मार्को रूबियो चयो आहे त इलाइक़ाई सालिसी, दहशतगर्दी रोकण ऐं ॿियनि शोबनि में पाकिस्तान ऐं अमरीका जो तालुक़ आहे। तावन ज़रिए अमरीकी पाकिस्तानी अवाम लाइ नतीजा फ़राहम करे रहिया आहियूं। रूसी सदर पारां आज़ादी ॾिहाड़े ते सदर ऐं वज़ीर आज़म लाइ ख़ुसूसी पैगाम। ट्विटर चयो आहे त रूस ऐं पाकिस्तान जो इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि में ताउन जारी आहे। सॼे मुल्क जीअं सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बि जश्न आज़ादी जूं तकरीबूं ऐं रैलियूं। कराची, हैदराबाद में बि ख़ासि सखर, लाड़काने में आज़ादी ॾिहाड़े जो शानदार जश्न। घोटकी, खैरपुर, टंडो, अलियार, बदिन, दादू, शेदादकोट ऐं उमरकोट में रैलियूं। नौशेरो, फिरोज, जकमवाद, साहगढ़, काज़ी अहमद, सकरन, शाहपुर, चाकर, सेवण में भी जश्न आज़ादी तकरीबूं। सिजावर, टंडो, आदम कुनरी, खिपरो, जिडो, गढ़ी, खैरो, मीरवा, गोरचाणी, खडड़ो, तलहार, चंबर, डिगरी, डोकरी ऐं ॿियनि शहरनि में बि आज़ादी ॾिहाड़े जो जश्न, रैलियूं, तकरीबूं, केक काटिया विया ऐं झंडा फड़काया विया।